कुछ ॾींहं पहिरियां ख़ादिम हुसैन गोपांग खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। उन हवाले सां रैली कढी वई आहे ऐं उन्हनि मुज़ाहिरीन जो चवणु आहे त ख़ादिम हुसैन खे काफ़ी ॾींहं गुज़री चुका आहिनि पर हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर न पई कई वञे ऐं हुनखे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। ऐं उन मौके ते उन्हनि मुज़ाहिरीन ऐं ख़ादिम हुसैन जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ादिम हुसैन हिकु लिखी पढ़ी फैमिली जो फर्द आहे ऐं उन कपिड़े जो वापारी आहे नौजवान ऐं उनखे गिरफ़्तार त कयो आहे पर उन्हनि इहो बि मुतालबो कयो आहे त उनजी गिरफ़्तारी फौरन ज़ाहिर कई वञे ऐं जेकॾहिं हू कंहिं बि एक्टिविटीज़ में मुलविस आहे त उनखे कानून जे दायरे में आंदो वञे ऐं कानूनी तौर ते जेका उन ते सज़ा लागू थिए थी त उहा उनखे ॾिनी वञे। बाक़ी ही कतई कानून में न आहे त को कंहिं आम शहरी खे पकड़े ऐं उनखे गिरफ़्तार करे गुम करे छॾिजे ऐं उनजे पोयां घर भाती सोग वारी सूरत हाल में बढ़ियल आहिनि। ऐं उन मौके ते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ादिम हुसैन जी मुकमिल फैमिली परेशान आहे ऐं वस वारनि खां चीफ ऑफ जस्टिस पाकिस्तान ऐं आर्मी चीफ ऑफ आर्मी जनरल आसिफ मुनीर साहब खां ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं एहसास इदारनि खां हिननि अपील कई आहे त ख़ादिम हुसैन गोपांग खे फौरन आज़ाद कयो वञे। जेकॾहिं आज़ाद नथो कयो वञे त ख़ादिम हुसैन गोपांग ते जेका भी एक्टिविटीज़ जे तहत को केस लागू आहे त उनखे कोर्ट जे तरफ़ रुजू कयो वञे ऐं कानून तरफ़ उनखे आंदो वञे। उन मौके ते मुज़ाहिरीन नूर अब्बासी, लाहौती मंठार अली गोपांग, अली ज़ैब गोपांग, अयाज़ अली मीरजत, कामिर शौकत चांडियो, मौली ज़हीर आबा कुरैशी ऐं ॿियनि जो चवणु हुयो त फौरन ख़ादिम हुसैन गोपांग खे आज़ाद करे उनजे घर भातियुनि जी बेचैनी दूर कई वञे। अफ़सोस सां चवण थो पए त ख़ादिम गोपांग खे जेको आहे हफ़्तो गुज़री वियो आहे 10 ॾींहं जेको अञा ताईं आज़ाद नथो कयो वञे। जेकर अहिड़ी का ॻाल्हि आहे उनजे मथां केस आहे त उनखे फौरन जेको आहे आज़ाद कयो वञे। ख़ादिम गोपांग कंबर शहर जो हिकिड़ो शरीफ़ शहरी आहे, कपिड़े जो वापारी आहे। उनजो शहर बाज़ार शाही बाज़ार में उनजो कपिड़े जो दुकान आहे। सॼे शहर उन खां बख़ूबी वाक़ुफ़ आहे त हू हिकिड़ो कपिड़े जो वापारी ऐं कानून जो शागिर्द आहे। पढ़ियल लिखियल नौजवान आहे जंहिंखे गुज़िरियल 10-12 ॾींहंनि खां वठी बेगुनाह खंबे गुम कयो वियो आहे। जंहिंजी जेतिरी मत कजे सा घटि आहे। असां कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील था कयूं त ख़ादिम गोपांग ते अगरि को बि केस आहे, अगरि उन ते को बि इल्ज़ाम आहे त हुनखे मुक़ामी कोर्टुनि में पेश कयो वञे। जेकॾहिं न हुननि खे बेगुनाह खंबियो वियो आहे त हुनखे ख़ुदा जल्द आज़ादु कयो वञे। ऐं ही कोर्टूं ऐं थाणा इहे इंसाफ़ जे लाइ आहिनि। जेकॾहिं तव्हांजो इहो ई तरीक़ो आहे नौजवाननि खे खंबे गुम करण जो त ही कोर्टूं ऐं ही थाणा जेको आहे सो बंदि करे वञनि ऐं पंहिंजा फ़ैसिला तव्हां पाण कयो। सरापा एहतजाज आहियूं ख़ादिम जी बाज़ाबी जे लाइ ऐं ख़ादिम गोपांग खे बेगुनाह ऐं मस्जिद जे दर तां ऐं हुनखे अगवा कयो वियो आहे। हिनखे असां अगवा था चऊं। जेकॾहिं गुनाहगार आहे हुन ते को क्राइम आहे, हुन ते को केस आहे, उहो फौरन हुनखे ज़ाहिर कयो वञे, अदालतुनि में आंदो वञे, थाणनि ते हुनजे ख़िलाफ़ पर्चो कटायो वञे ऐं असीं हुन सां मुंहुं ॾींदासीं। हिन वक़्त बि सरापा एहतजाज आहिनि। ख़ादिम जा वारिस कंबर सॼो ऐं सरापा एहतजाज आहे। कोर्टुनि में विया आहियूं, थाणनि ते विया आहियूं ऐं इहा ई कानूनी ॻाल्हि था कयूं त हू बि कानूनी रस्तो अख़्तियार कनि। जेकॾहिं न इहे माण्हुनि खे खंबे गुम कयो वेंदो त असीं सरापा एहतजाज हूंदासीं ऐं असीं हुननि जे अहिड़े अमल जी मज़म्मत था कयूं ऐं अहिड़ो ॾाढो ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। साथ सलामत सिंध सलामत जे मुर्ता भुट्टो जे मोहतरमा कानवा भुट्टो साहिब जो विच शहर में हिकु नौजवान खे खंबे गुम करणु इहा वॾे में वॾी हितों जी न हली आहे। वॾे में वॾी बदअमनी आहे। हिनखे बंदि कयो वञे ऐं नौजवान खे फुल फोर आज़ादु कयो वञे। अगरि उनजे मथां को केस आहे त कोर्टियूं छाजे लाइ आहिनि, उनखे उन कोर्टनि में आंदो वञे, केस खे हलायो वञे। ईअं बेगुनाह के नौजवान खे खणी जेको गुम कयो थो वञे उनखे फुल फोर आज़ादु